अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु तव्हांखे हिकु वॾी अपडेट ॾींदासीं। दोस्तो तव्हां सोचे रहिया हूंदो शाहनवाज़ ख़ान आख़िरकार मुराद जे मथां एॾो कावड़ में छो आहे, गुस्से में छो आहे। तव्हां रोज़ु सोचींदा हूंदो हर एपिसोड में हू मराइण जूं ॻाल्हियूं कंदो आहे मुराद खे। शुरू में मुराद सां हू सही हुयो। दोस्तो इन कहाणी जी तव्हांखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जॾहिं मुराद छुटी आयो हुयो जेल मां वञण सां ई शाहनवाज़ ख़ान जो ताक़ ते उन जे गार्डन खे कुटको ॾिनो हुई। उन खां पोइ मुराद जेको आहे चंबो आयो हो शाहनवाज़ ख़ान खे। उहो सीन जेको आहे कटे करे न ॾेखारियऊं ड्रामे में, तव्हां न ॾिठो आहे, असां ॾिठो आहे। शूटिंग में उहो सीन ॾेखारियो वियो हुयो। शूटिंग खां पोइ जॾहिं एडिटिंग थी उहो सीन कटे छॾियऊं कहिड़ी बि वजह खां। बहरहाल इन जे करे कहाणी त अॻिते त रिकॉर्ड थियल हुई न, तॾहिं हू गुस्सो करे थो, इन खे मारणु चाहे थो त हिन मां पंहिंजी बेइज़ती जो पलांद वठां। हाणे सॼी कहाणी त नथा कटे सघनि, हिकिड़ो सीन त कटियऊं, लेकिन गुस्सो छो थो अचे माण्हुनि खे ख़बर नथी पवे शाहनवाज़ ख़ान एॾो छो मुराद ते काड़ियो वते थो। उहो इहा ई वजह हूंदी आहे जेको मुराद खे उहो चंबो मुराद उन खे चंबो हणंदो आहे शाहनवाज़ ख़ान खे, उतां उन कावड़ लॻंदी आहे त मूंखे इन मुराद चंबो कीअं आयो, इन जी ज़रूरत कीअं थी। इन जे करे उनजो दुश्मन बणिजी वियो आहे। उहो सीन तव्हां खां रहिजी वियो, शूटिंग जे दौरान शूट कयो वियो, बाद में कटियो वियो हुयो। इन जे करे हू दुश्मन थी वियो आहे। काफ़ी माण्हुनि खे इहा सम्झ न ईंदी हूंदी त एॾो गुस्सो छो थो अचे। इहा हुई हिकु वॾी कहाणी जेका साम्हूं साफ़ क्लियर करे तव्हांखे ॿुधाईसीं। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी शाहनवाज़ ख़ान ऐं मुराद जी दुश्मनी जो कारण छा आहे।